कूड़े न ॻाल्हाए बोआ इन जुलूसन में मुंह ते बग़ावत न हुजे, मुंह ते नफ़रत न हुजे, माण्हुनि खे भड़कायो न। असीं त महबूब जा आशिक, महबूब मदीने वारे साईं जा दीवाना, महबूब मदीने वारे साईं जा मस्ताना, सोने दस्तगीर जा दीवाना। तव्हांखे मां इहो चवां थो त सब्र कयो, सब्र कयो, सब्र कयो। सुभान अल्लाह। हिन जुलूस में एहतजाजी न, कूड़ न, दोखो न, दगाबाजी न, ॾाढियूं पटका। ये तो करबला में यजीदी टोलन के भी हुआ, पर ये ॾाढियुनि पटकन ते खुदा जी ज़ात जो कसम आहे। अल्लाह ताला ऐं उन जो महबूब मदीने वारो साईं ॾिसंदो त दिलनि ते ॾिसंदो आहे। चओ सुभान अल्लाह। महबूब जी नज़र हूंदी आहे त मुसलमाननि जे आशिक रसूल जी दिलनि ते हूंदी आहे। ए मुला, ए यजीदियो, मां तव्हांखे ॿुधायां, अरे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे मैदान में हिकिड़ो हो। होॾा बि आज़ानूं, हेॾा बि आज़ानूं, होॾा बि निमाज़ूं, हेॾा बि निमाज़ूं, होॾा बि जमायतूं बि हलियूं, हेॾा बि जमायतूं बि हलियूं। पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, ज़ाहिरी त यज़ीदी ईअं सम्झनि पिया त हुसैन खे शिकस्त मिली वई आहे, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, करबला जे मैदान खां वठी करे क़यामत ताईं हुसैनी हमेशा ज़िंदाबाद रहंदा। असीं महबूब जो मीलाद मल्हायूं, महबूब जे मीलाद जा झंडा लगायूं, महबूब जे मीलाद जी ख़ुशी जा गोट लगायूं। बाबा ये छो लगाया था? फजूल खर्चा ये छो लगाया था? यार असां उदेर शाह घोड़ा लिया से तो वॾो कहल करे छॾियो टाउन कमेटी सां, ॿिया ख़र्च थियनि पिया, उते तोखे कोन थी परवाह थे। अची तोखे बुग़्ज़ साड़ हसद आहे त महबूब जे मीलाद ते आहे, महबूब जे बचन सां, महबूब मदीने वारे साईं जे दीवाननि सां, दस्तगीर जे ग़ुलामनि सां। खुदा जी ज़ात जो कसम आहे, महबूब जा मस्ताना, सोने दस्तगीर जा दीवाना, महबूब जे अहल बाइन सां मोहब्बत करण वारा। तूं सम्झंदे त इहे छा मुंहिंजे इन्हनि शरारतुनि जे करे, इन नफ़रती तक़रीरुनि जे करे, इन बुग़्ज़ वारी ॻाल्हियुनि जे करे छा उन्हनि जा जेके आहिनि महबूब जे दीवाननि जे दिलनि में छा बुग़्ज़ पैदा करे सघंदे? ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, क़यामत ताईं सुन्नियो, ए महबूब जा आशिको, ए महबूब जे अहल बैत जा ग़ुलामो, घबरायो न। इहो सिलसिलो त करबला खां हलियो आहे ऐं क़यामत ताईं हलंदो रहंदो। तव्हांखे मुबारक हुजे जेके महबूब जे अहल बैतनि सां मुहबत रखी जुलूस में ईंदा आहियो। उन्हनि खे बि मुबारक हुजे त जेके नफ़रतूं फैलाइनि था उन्हनि खे बि मुबारक हुजे। छो जो ठाव में जेकी शइ हूंदी आहे उहा ई निकिरंदी आहे। दोस्तो अजीज़ मुस्लमान भैरो, ये जेके ॻाल्हियूं कनि था त फ़ैसिला थिया आहिनि, फ़ैसिलनि ते पाण अमल न कयो अथनि। साईं मुनीर शाह जो फ़ैसिलो थियो ई कोन्हे। एस जे एम वटि जेको फ़ैसिलो थियो आहे उन ते अॼु सरासर मूंखे दुख सां चवां थो चवे पवे त मां एसी साहब खे फ़ोन कयूं। इंतिज़ामिया को बि उन्हनि जे मथां नोटिस न वरितो। असांजा कारकुन तमामु घणो बिगड़ियल आहे, पर उन्हनि खे मां इहो ई चयो त बाबा इन्नल्लाह मअस साबिरीन, सब्र करण वारनि सां अल्लाह गॾु आहे। जो सुभान मुंहिंजो ऐं दोस्तो मुंहिंजो जे ख़ानदान सां ताल्लुक़ आहे उहे पंहिंजो कमु कंदा रहनि, असीं बि पंहिंजो कमु कंदा रहंदो। छो जो असांखे वॾनि पंहिंजो इहो सेखारियो आहे। ताइफ़ जे मैदान में सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे नाले रसूलुल्लाह जे क़दमनि मुबारकनि खे ज़ख़्मी कयो वियो। महबूब जे क़दमनि मुबारकनि ते संगबाज़ी कई वई, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे उहो साॻियो ई ताइफ़ जो सरदार जेॾीमहिल मदीने पाक आयो, महबूबनि मुस्कुराए करे उन्हनि खे पंहिंजी चादर मुबारक लाइ ॾिनी आहे। जो सुभान अल्लाह।
त असांखे वॾनि त इहो सेखारियो आहे। अरे परीतो असांजो उन ख़ानदान सां वास्तो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन मदीने शरीफ में करबला का बाद में वापस थिया तो शिमिर पलीत जॾहिं मदीने आयो पे साहबा किराम पंहिंजे घरनि जा दरवाज़ा बंद कया तो एॾो खबीस पलीत अचे पियो। पर इमाम ज़ैनुल आबिदीन असांजे ख़ानदान मुंहिंजे ॾाॾे मुंहिंजे नाने जो ॾिस शान साईं पंहिंजा दरवाज़ा खोले छॾिया उनजी ख़ातिर तवाज़ कयूं ख़िदमत कयूं। उहो पलीत चवे पियो क़िबला छा तो मूंखे न सुञातो आहे? पाण फरमायूं मूं तोखे सुञातो आहे पलीत। न न साईं तो मूंखे न सुञातो आहे। राति उन खबीस आराम कयो सुबुह जो वरी उनखे ख़िदमत थी आहे। पाण करीम मंझे बचड़े इमाम ज़ैनुल आबिदीन खे वरी पलीत चवण लॻा साईं तो मूंखे न सुञातो आहे। साईं फरमाइनि पिया कीअं मूं तोखे न सुञातो आहे? चईं मां त शिमिर आहियां जंहिं तुंहिंजे बाबे जो सर कलम कयो। पाण फरमायो ए पलीत उहो तुंहिंजो वखर हो ही मुंहिंजो वखर आहे। चओ सुभान अल्लाह। असां सुन्नी आशिक रसूल महबूब जे मिलाद खां सवा ॿियो जेको आहे अवाम में इंतिशार न फैलाईंदा आहियूं 10-15 साल असां बर्दाश्त कयो आहे। अॼु मजबूर थी करे मूं तव्हांजा अॼु इहे ॻाल्हियूं रखियूं आहिनि। अल्लाह ताला खां वरी बि दुआ था घुरूं त अल्लाह ताला सभिनी खे हिदायत फरमाए। पर दोस्तो अॼु जेको जुलूस आहे इहो मुंहिंजे महबूब जे मिलाद जो जुलूस आहे। जो सुभान अल्लाह। हर आशिक जी दिल बागो बहार बणजी पई आहे मुंहिंजे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम कायनात जे सरदार जे आशिक सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फरमान आहे जे मिलाद ते हिकिड़ो रुपयो ख़र्च कयो उहो जन्नत में मूंसां गॾु हूंदो। जो सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजे मुर्शिद हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फरमान आहे जो कि जंहिं मिलाद में शिरकत कई जेको मिलाद जो सबब बणियो मां यकीन सां चवां थो उन जो मौत जेको आहे उन जो विसाल जेको आहे ईमान ते थींदो। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो तव्हां सां खे घुर्जे त महबूब मदीने वारे साईं सां मोहब्बत कयूं महबूब जे असहाबनि सां महबूब जे बचड़नि सां सुहिणे अलीअ सां मोहब्बत कयूं। अदा ईअं न हुजे अॼु दोस्त त ईअं कनि था त बाबा नारे हैदरी न लॻायो छो जो इहो नूर मोहम्मद शाह नारो लॻाईंदो आहे। अरे ही सुन्नी जेके आहिनि ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे इन्हनि जी ज़ग में मौला अली जो प्यार आहे मोहब्बत आहे। चओ सुभान अल्लाह। नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी नारे हैदरी हैदर 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 अतवत करे हैदर 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 अली जी मोहब्बत महबूबा मदीने वाले साईं जी मोहब्बत महबूब जे सहाबन जी मोहब्बत महबूब जे बच्चन जी मोहब्बत नसीब आहे त महबूब जे मिलाद वारन खे नसीब आहे। दस्तगीर जी मोहब्बत जे नसीब आहे त मिलाद के वारन खे नसीब आहे। अदा भेज दस्तगीर जे नारे सां बि बुग़्ज़ भेज दस्तगीर जो नारो न लॻायो छो जो मिलाद जो जुलूस आहे। अरे ही त आशिक आहे नहीं दस्तगीर जा। जेतिरो तू झली इंशाअल्लाह एतिरो महबूब मदीने वाले साईं जो शान एतिरो महबूब जे असहाबन जो शान महबूब जे बचड़न जो शान सोने दस्तगीर जो शान आशिक गाईंदा रहंदा। अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला मुझो चवण अवां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में मक़बूल मंजूर फरमाए। दोस्तों जेके भी मुअज़्ज़िज़ीन
हिते अचनि था उज़ैर शाह या जेके भी मौज़िन जेके आहिनि ग़रीब हुजनि चाहे अमीर हुजनि सैयद हुजनि पीर हुजनि फ़क़ीर हुजनि इन्हनि जा क़दम मुंहुं गुनाहगार जूं अखियूं थियनि अञा बि जेको आहे न इहो मुंहिंजे लाइ घटि आहे छो जे महबूब जे ग़ुलामनि जे क़दमनि जो शान अञा भी मथे आहे मां शुक्रगुज़ार आहियां ख़ुसूसन टाउन इंतज़ामिया जो ख़ुसूसन मुंहिंजे भाउ साईं उज़ैर शाह जो जंहिं असां सां राति ॾींहुं साईं ऐं साईं टीम ताउन कयो अल्लाह ताला खां दुआ अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में